ठारूशाह ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। नसीर अबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ त ठारूशाह भरिसां कचे जे इलाइक़े में ज़मीन जी तकरार तां वॾेरे जो हमिलो मुबीना तौर ते ॿिनि ॼणनि खे अगवा करे वियो। अगवा थियलनि खे तशद्दुद करे मारे लाश दरिया में लोढ़ण जा चुॿोल। वारसनि जो ज़ालिम वॾेरे जे गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतिजाज। दरबेलो रोड ते धरणो। इंसाफ़ जो मुतालबो। ठारूशाह भरिसां कचे जे इलाइक़े कलातगर 2 में 300 एकड़ ज़मीन जे मालिकी तां मुबीना तौर वॾेरो हाजी इमाम अली भुर्ट हकीम भुर्ट जो मुबीना तौर ते हमिलो। ज़मीन ते वेठल ॿिनि ॼणनि एजाज़ सेतो इनायत सेतो खे अगवा करे विया। संदसि वारसनि मंज़ूर सेतो निज़ाकत पपन शौकत सेतो ऐं ॿियनि दरबेलो लिंक रोड ते धरणो हणी रोड बेला करे एहतिजाज कंदे चयो त इलाइक़े जो बासर वॾेरो इमाम अली भुर्ट हथियारबंद साण करे ज़मीन ते वेठल असांजे 4 ॼणनि खे अगवा करे वियो, जिथां 2 ॼणनि खे तशद्दुद करे छॾे वियो, जॾहिं त 2 ॼणनि खे गुम करे छॾियो आहे, जिन खे मारे दरिया में उछलाइण जा इतला मिलिया आहिनि। हिननि चयो त बासर असांजे ज़मीन ते हथियारबंद विहारे छॾिया आहिनि, जेको रोज़ फायरिंग करे इलाइक़े में ॾाका पकड़े रहिया आहिनि। हिननि चयो त असां तगर पुलिस खे इतला ॾिनो आहे, जेको अध जो तकरार ॼाणाए बासर वॾेरे ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। हिननि SSP नौशरो फेरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर अगवा थियल नौजवाननि खे बाज़ियाब कराए फैलियल बेचैनी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।